خاتم النبيين محمد وآله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فرحين بما آتاهم الله من فضله ويستبشرون بالذين لم يلحقوا بهم من خلفهم الله خوف عليهم ولا هم يحزنون صدق الله العظيम وصدق رسوله النبي الكريम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो कि जेके अल्लाह जी वाट में क़त्ल कया वञनि शहीद कया वञनि उन्हनि जे लाइ मुअल हुजण जो गुमान बि न कयो। यानी ज़हनी तरह सां इंसान जे अंदरि वहम ख़्याल पैदा थींदा आहिनि पर त ज़बान सां त न चओ उन्हनि खे पर अकुल जे अंदरि ख़्याल जे अंदरि बि इहा ॻाल्हि न आणियो त इहे मरी विया आहिनि बल्कि इहे ज़िंदा आहिनि। क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून उहे पंहिंजे रब वटि रिज़्क़ ॾिना वञनि था। फ़रहीन बिमा आताहुमुल्लाह ख़ुशि आहिनि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे फज़ल सां जेको उन्हनि खे अता फ़रमायो। वयस्तबशिरून बिल्लज़ीन लम यल्हक़ू बिहिम मिन ख़ल्फ़िहिम ऐं ख़ुशख़बरी ख़ुशियूं मल्हाइनि था उन शख़्सनि सां जेकनि सां उनजे पुठियुनि खां मिलिया न आहिनि या ख़ुशख़बरी उन्हनि ॾे मोकिलिनि था जेकनि सां मिलिया न आहिनि। अल्लाह ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून आहे ख़ौफ़ मथे उन्हनि जे न उहे ग़मगीन थींदा। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा रवायत था फरमाइनि त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन्हनि खे पखियुनि जी सूरत में उनजे रूहनि खे जन्नत में छॾियो आहे। पखियुनि जी सूरत में छो? इन करे त पखी आज़ादु हूंदो आहे। पखी आज़ादु हूंदो आहे जंहिं जाइ ते वेहे जंहिं जॻह तां उॾामे। इन मां मुराद आहे त जेके शहीदनि जा रूह जेके आहिनि उहे आज़ादु आहिनि ऐं जिथे चाहिनि उते पहुचनि था जिथे चाहिनि उते रहनि था। उनजे लाइ का मुसाफ़त ऐं को न आहे। उहे अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात उन्हनि खे रिज़्क़ बि ॾिनो आज़ादी बि ॾिनी सुठी जाइ बि उन्हनि खे अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात नसीब फरमाई। हाणे उहे ईअं पिया चाहिनि त असांजा पोयां जेके रहिजी विया मिट माइट अज़ीज़ क़रीब असांजे हिते ॾाढा ख़ुशि आहिनि। दुनिया में छा आहे? कुझु बि कोन्हे। को ज़रियो हुजे हा त उन्हनि ॾे असां पैगाम मोकिलियूं हा त अल्लाह जी राह में जिहाद खां कॾहिं बि न लराइजो छोजो जिहाद जे रस्ते ते हलण सां जेका शहादत नसीब थिए थी ऐं उनजे बदिले में अल्लाह जेको आला मक़ाम अता फ़रमाए थो अहिड़ो को मक़ाम आहे कोन्हे। काश असांजे पोरनि खे केरु ईअं ॿुधाए। ॿी रवायत में ईअं आहे त इंसान जॾहिं दुनिया मां वफ़ात करे थो वञे शहीद थियो थो वञे उहो बि हिकिड़ो रिश्तो त आहे हिकिड़ो तालुक़ त आहे। हुनजी घरवारी हूंदी जे नौजवान आहे त उनजा अबो अमड़ हूंदा जेकॾहिं वॾी उमिरि वारो आहे त उनजा पुट पोटा हूंदा रिश्तेदार त पोयां छॾे विया। पोइ जॾहिं बि उन्हनि खे पंहिंजो प्यारो यादि ईंदो त ज़रूरु उहो रोईंदा ऐं उनजे हथ में अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त उहे जेके जन्नत में वेठा आहिनि हीअ पोयां उन्हनि जे लाइ रोअनि था पिया उहे उतां उन्हनि खे ईअं था चवनि रो छो था तव्हां त ख़ुशियूं मल्हायो जो तव्हांजो प्यारो उन मक़ाम ते पहुतो आहे जेको अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात शहादत जे वसीले सां उनखे आला मक़ाम पोइ हू ईअं पिया चवनि त असांजे पोयनि खे केरु वञी सबिर जी तलक़ीन करे पोयनि खे वञी पैगाम ॿुधाए त अचो त हीउ रस्तो वठी अचो हीउ रस्तो खां भलो आहे त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फर्द शहीदो तव्हां परवाह न कयो तव्हांजो पैगाम मां अल्लाह उन्हनि खे पहुचाया थो। पोइ अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन आयत मुबारक खे नाज़िल फरमाए त फ़रहीन बिमा आताहुमुल्लाह ख़ुशि आहिनि जेको अल्लाह ताला उन्हनि खे ॾिनो आहे पंहिंजे फज़ल सां। उहा यस्तबशिरून ऐं ख़ुशियूं मल्हाइनि था बिल्लज़ीन लम यल्हक़ू बिहिम मिन ख़ल्फ़िहिम जेके उनजे पुठियां सां कोन मिलिया आहिनि उन्हनि जे लाइ बि ख़ुशियूं मोकिलनि था पिया त तव्हां असांजे मुतलिक़ परेशान न थियो असां हिते ॾाढा ख़ुशि आहियूं। यस्तबशिरून बिनिअमतिन मिनल्लाहि व फ़ज़लिन ऐं अल्लाह ताला जी नेमती फज़ल जे मथां ख़ुशियूं मल्हाइनि था। व अन्नल्लाह ला यदीउ अजरल मोहसिनीन ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मोमिननि जे अजुर खे
ज़ाया नथो फरमाए। हज़रत इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह ताला फरमाए त हिकिड़े शख़्स जो नालो क़ासिम हुयो। मां बैतुल्लाह जो तवाफ़ पियो कयां, अलाह जे काबे जो तवाफ़ बि करे पियो, रोए बि पियो ऐं रब जी बारगाह में ईअं पियो चए त मुंहिंजा मौला, मूं गुनहगार जी कहिड़ी ख़ता हुई, मूंखां कहिड़ी ग़लती थी वई जो मुंहिंजा करीम मूंखे इहो मर्तबो तो कोन अता फ़रमायो। हाणे एसि ताईं मां तुंहिंजे दर खे छॾे न वेंदुमि जेसीं तूं मूंखे उहो मर्तबो अता न फ़रमाई। हज़रत इमाम अहमद बिन हम्बल फरमाए थो पियो, उहो तवाफ़ खां जॾहिं फ़ारिग़ थियो, हुन क़ासिम बिन उस्मान खां मां पुछा कयो, अदा क़ासिम तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे, छा सबबु आहे जो ख़ुदा तुंहिंजी दुआ क़बूल न कई, उहो कहिड़ो सबबु आहे? जैसे असां 7 ॼणा पाण में हुआसीं। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला जे दौर खां कई साल पोइ जो वाक़ियो आहे। इमाम अहमद बिन हम्बल जो जेको ज़मानो आहे न, इहो 2 सदी 3 सदी सां तालुक़ु रखे थो पियो, यानी 2 सदी 3 सां न बल्कि 2 सदी सां तालुक़ु रखे थो। फरमाए थो पियो त असां जंग ते वियासीं, मुजाहिदनि जंग कई, असां बाक़ी 7 ॼणा गिरफ़्तार थी वियासीं, ॿिया शहीद थी विया, 7 गिरफ़्तार थी वियासीं। पोइ असां 7 खे कतार में करे बीहारियूं ऐं उन्हनि खे चवनि पिया त तव्हां अलाह जे महबूब जी फर्मा बरदारी छॾे ऐं असांजे कुफर खे क़बूल कयो, न त तव्हांजे सिर खे कलम कंदासीं। पर असां सभु 7 ई ॼणा उन जॻह ते बीह रहियासीं त असां महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दीन इस्लाम हुन जे कलमे खे करे रखंदासीं। पोइ हिकिड़े खे हुननि शहीद कयो, सिर्फ़ु हुन जो कलम कयो, उहो अलाह जी राह में शहीद थियो। उन दौरान मां आसमान ॾे मुंहुं करे जो ॾिसां त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जन्नत जे दरवाज़नि ते 7 हूरूं बीहारियूं आहिनि। हिकु हिकु हूर पंहिंजे घोट खे सॾ थी करे हलिया हलिया अच हेॾे, हिन दुनिया में कुझु कोन अथई। पोइ जॾहिं पहिरियों शहीद थी वियो त उहा जन्नत वारी हूर उतां आई, उन पंहिंजे घोट खे हितां खणी मथे हली वई। वरी ॿियो शहीद थियो, वरी ॿी हूर आई, उहा पंहिंजे घोट खे खणी हली वई। तव्हांजो 6 ॼणा शहीद थी विया। जॾहिं मौजो वारो आयो त हिकिड़े शख़्स मुंहिंजे हक़ में सिफ़ारिश कई त छॾियो सदा मञींदव, ईअं कोन, बाक़ी हरू भरू मारे छा कंदव। मुंहिंजी हूर मूंखे ॾिसंदे रहिजी वई, मां हिते रहिजी वियुमि। हाणे मां उन्हनि खे चवां पियो त मूंखे बि अलाह जी राह में शहादत ॾियो, पर हुननि मूंखे क़तलु कोन कयो ऐं उहा जन्नती हूर मूंखे चई त तुंहिंजो नसीब न हुयो, हे नसीबनि वारा बुलंद थी विया, तूं रहिजी वहीं। उन ॾींहं खां वठी मां पियो थो रोआं त मौला मुंहिंजी दुआ क़बूल कर, मूंखे पंहिंजे रस्ते में शहादत अता फरमा। शहादत हिकु आला मक़ाम आहे जेको अलाह ताला जी ज़ाते बाबरकात मोमिननि जे वास्ते मुक़ररु फरमायो आहे ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इन वसीले सां बाने खे ज़िंदगी बि ॾिए थो ऐं पंहिंजी रहमतुनि ऐं पंहिंजे नेमतुनि सां उनखे मालामाल बि फरमाए थो। मौत त बरहक़ खां मरणो आहे। पोइ अलाह जी बारगाह जे अंदरि इहा दुआ घुरणु घुरिजे त मौला असांखे भले में भलो मौत अता फरमा, उहो मौत असांखे अता फरमा मालिक जेको तोखे पसंदि हुजे। इहा हमेशह हुअणु, हालांकि हयाती खुटण जी दुआ न घुरणु घुरिजे। जीअं कॾहिं बि तकलीफ़ अची पए, इहो मनो थियल आहे इस्लाम जे अंदरि बीमारीअ जे करे, ज़ख़्म हुजण जे करे, ऐं इहा दुआ घुरे त मौला बसि हाणे मूंखे खणा हितां, मूंखे हाणे बसि हिन सूरनि खां त मौत भलो आहे। ईअं बि इहो जुमिलो चवण बि इस्लाम में जाइज़ न आहे, कॾहिं बि न। इहो ज़बान सां जॾहिं चवणु न आहे त जेके पाण खे पाण मारनि था त उनजो असरु कहिड़ो थींदो। ज़बान सां ई ईअं चवणु त मौला हीअ जेकी मुसीबत मुंहिंजे घर में आहे, मूंखे तकलीफ़ आहे, इन जे लाइ मुंहिंजे लाइ मौत भलो आहे, इहो कलमो चवण में इस्लाम इजाज़त नथो ॾिए त इहो न चओ। बाक़ी जेकॾहिं इंसानु पोड़ो थी थो वञे, पुराणो थी थो वञे, ज़ईफ़ थी थो वञे, कंहिं कम जो नथो रहे, उनजे बावजूदि बि अलाह उनखे मना फरमाए अलाह जे रसूल तूं मौत अलाह खां न घुर, बल्कि उन जहिड़े ईअं दुआ घुरे त मौला जेकॾहिं मुंहिंजे जीअणु मुंहिंजे लाइ भलो आहे त मौला मूंखे ज़िंदा रख, पर जे मुंहिंजे लाइ मौत मुंहिंजे लाइ भलो आहे त मूंखे मौत अता फरमा। बाक़ी कंहिं सूरत में ज़बान जे मथां रब खां मौत घुरणु, मौत त अलाह ॾेई छॾियो आहे न, घुर बि हमेशह उहा शइ जेका मिली न हुजे, असांजे लाइ मौत ख़ुदा मुक़ररु करे छॾियो आहे। तंहिं करे इहा मनो थियल आहे त इन मां सबक़ु सिखणु घुरिजे त ख़ुदकशी जो जेको मौत आहे उहो बुरे में बुरो मौत आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे, हिकिड़ो मुजाहिद लड़े थो पियो, जंग करे थो पियो, ॾाढी जंग करे थो पियो, साहबी तारीफ़ करसि था पिया, वाह जो मुजाहिद आहे, वाह जी तलवार हलाए थो, पाण फरे त इहो काफ़िर आहे,
इहो काफ़िर आहे। असां बि हैरान थी वियासीं, अहिड़ो मुजाहिद वरी काफ़िर। हिकिड़े साहब हुनजो पीछो कयूं त ॾिसां त छा थो करे, कहिड़ी अमल जे करे काफ़िर आहे। पोइ जॾहिं हुनखे ज़ख़्म लॻा, छा कंहिंजो तलवार खणी पंहिंजे पेट में ॾेई ऐं खणी हुनजे मथां पाण खे उछलाईं, पाण खे पाण मारे छॾियईं। त हिन ज़ख़्मनि जे सूर खां मुअल भलो आयो। त अलाह जे महबूब जी बारगाह में साहबी भॼंदो आयो, अचु अर्ज़ु कयईं त सुहिणा हबीब, वाक़ई तव्हां सच फरमायो जो मुंहिंजे कुफर वारे मौत खे मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। हिन दुनिया में सुख बि आहिनि, ॾुख बि आहिनि, एॾा ॾुख न अथव जो माण्हू पाण ज़हर खाए, पाण खे फाहे ते चाढ़े। ऐं यादि रखो, मता इअं चए त मां दुनिया मां निजात हासिलु कयो थो वञा, मूंखे इहे मौत मूंखे छुटकारो ॾियारींदो, पर इहो दाइमी अज़ाब जो मुस्तक़ आहे, हमेशह ख़ुदा जे कहर में दाख़िल थी वेंदो, जेको पाण खे पाण मारे थो। इन जा खोड़ सबब आहिनि इस्लाम जे अंदरि सख़्ती सां मना थियल आहे। बाक़ी इहा दुआ घुरणु घुरिजे, ॿुधां मौला असांखे बहितर में बहितर मौत अता फरमा, आख़िरी पसरा पसा हुजनि त असांजी ज़िंदगी जंहिं जॻह ते खुटे त भले मौत जे मथां खुटे। इहा दुआ घुरण जी इजाज़त आहे। दुआ आहे त अलाह ताला जी ज़ाती बाबरकात असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।